नाज़रीन ठटो मां ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट मुताबिक तफ़सील मूजिब ज़िले ठटे में सिजावल समेत समूरी सिंध जी सब्ज़ ऐं क़ीमती ॿेलनि जे ॿेले खाते जे राशि ऐं नाहिल कामोरनि पारां सावन ऐं सब्ज़ वणनि जे ग़ैरक़ानूनी वाढी कराइण खां वेंदे साज़िश ऐं चालाकी सां वणनि ऐं ॿेलनि खे बाहियूं ॾेई साड़े सरसब्ज़ सिंध खे साड़े सुकाए बंजर बणाए ऑक्सीजन जो ख़ात्मो कंदे थधी हवाउनि जे खते सिंध धरती के दोज़ख बणाइण में का कसर न छॾींदे सिंध जो फितरी माहौल तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। ताज़ो ई ज़िले सजावल में टंडो मोहम्मद ख़ान ऐं ज़िले जे विच में क़ाइम खरबे रुपयनि जे सब्ज़ वणनि सां भरियल मूलचंद ॿेले खे पिणु हथ वठी साड़े जलाए घाटनि वणनि वारी नायाब ॿेले खे खुलियल मैदान ऐं पोठो बनाए ॿेले जी 100 एकड़ ज़मीन ते क़ाबिज़ थी पोइ नीलाम करण वारी अफ़सोसनाक वाक़े ख़िलाफ़ माहौलियात फितरत ऐं वणनि जे तहफ़ुज़ लाइ समूरी सिंध में जाखोड़ींदड़ एडवोकेट मुहर्रम अली राज़ शर समेत समूरी सिंध जे सिविल सोसाइटी पारां क़ीमती ऐं नायाब ॿेले मोलचंद खे लॻल बाह वारे वाक़े जी जांच कंदे ॿेले खाते ज़िले ठटे सिजावल ऐं टंडो मोहम्मद ख़ान समेत समूरी सिंध जे कामोरनि जो एहतसाब शुरू कंदे हुकूमती सतह ते वणकारी मुहिम हलाए सिंध धरती खे दोज़ख मां जन्नत बणायो वञे।